हायाल फलाह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अल्लाहु अकबर अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता। अल्लाहुम्मा बारिक। अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत अत-ताम्मा। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व ग़वा। अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला ही जेका कायनात ख़ल्क़ी आहे, रब्बुल आलमीन असां इंसाननि खे पैदा कयो आहे। अल्लाह जिन्ननि खे बि पैदा कयो आहे। पर सुवाल थो पैदा थिए त अल्लाह पाण खे छो ख़ल्क़ियो आहे।
इहो हर मुसलमान सोचे त पाण दुनिया में छो आया आहियूं। जेकॾहिं को सम्झे थो सिर्फ़ खाइण पीअण जे लाइ, अयाशी करण जे लाइ, घुमण फिरण जे लाइ, माल गॾु करण जे लाइ, त उहो माण्हू सोचे त उन माण्हू जी ज़िंदगी ऐं हिकिड़े जानवर जी ज़िंदगी में को फ़र्क़ु आहे? तव्हां कुतो बि ॾिठो आहे, हले पियो, खाए पियो, मज़ा वठे पियो, घुमे फिरे पियो ऐं हिकिड़े ॾींहुं मरी वेंदो आहे। छा इंसान जी ज़िंदगी बि हिकिड़े कुते जी ज़िंदगी वांगुरु आहे? हर इंसान वेही सोचे, छा असां इंसान ईअं ज़िंदगी गुज़ारींदासूं जीअं हिकिड़ो जानवर गुज़ारींदो आहे? कॾहिं बि न। असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो ई मक़सदु आहे, यादि रखो। रब्बुल आलमीन हिकिड़े मक़सद सां पाण खे ख़ल्क़े दुनिया में मोकिलियो आहे। उहो कहिड़ो? अल्लाह ताला पाण फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। मूं जिन्ननि खे ऐं इंसाननि खे सिर्फ़ इन लाइ पैदा कयो आहे जो उहे मूं अकेले जी इबादत कनि। ॻाल्हि सम्झ में आई? छो आया आहियूं? अल्लाह जी इबादत जे लाइ। रब्बुल आलमीन मोकिलियो आहे त असां दुनिया में ज़िंदगी गुज़ारे इन दौरान रब्बुल आलमीन जी इबादत कयूं। पर इबादत बि सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी, कंहिं ॿिए जी न। पहिरीं सुवाल तो पैदा थिए, इबादत आहे छा? अल्लाह पाण खे ख़ल्क़ कयो आहे इबादत जे लाइ, पर सुवाल तो पैदा थिए इबादत छा आहे? अदा इबादती माना आहे रब्बुल आलमीन जे साम्हूं इंतहा दर्जे जी न्याज़मंदी ऐं निवड़त जो मुज़ाहिरो करण, पर मोहब्बत सां। गायत ज़ुल्ल मगायतिल हुब्ब जे अरबी में चयो वियो आहे। इंतहा दर्जे जी न्याज़मंदी, पर उहा वरी मोहब्बत सां, बेज़ारी सां न। हाणे ॾिसो, असीं दुआ घुरूं था, इहा दुआ बि इबादत आहे। खुद अल्लाह जे नबी फरमायो, अद्दुआ हुवल इबादत। दुआ इबादत आहे। कुरान में अल्लाह फरमायो, उदऊनी अस्तजिब लकुम। इंसानो मूंखां दुआऊं घुरो, ऐं तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि। हाणे पूरो क़ुरान पढ़ो, अल्लाह किथे चयो आहे त मूंखे छॾे के ॿिए खां दुआ घुरो? आहे पूरे क़ुरान जे अंदरि। दुआ इबादत आहे ऐं दुआ सिर्फ़ अल्लाह खां घुरबी। छो? दुआ क़बूल करण वारो बि सिर्फ़ हिकु आहे, ॿिया क़बूल करण वारा कोन्हे। फरमायाई, अम्मन युजीबुल मुस्तर्र इज़ा दआ व यक्शिफु सू। ही क़ुरान आहे, आखाणियूं कोन्हनि। अल्लाह ताला फरमाए थो, केरु आहे जेको बेकरार जी दुआ ॿुधे ऐं उन तां तकलीफ़ दूर करे? अल्लाह खां सवाइ को आहे? आहे को रब खां सवाइ मुसीबतूं दूर करण वारो? आहे को अल्लाह खां सवाइ दुआऊं ॿुधण वारो? आहे को अल्लाह खां सवाइ मुश्किलातूं दूर करण वारो? सिर्फ़ हिकु अल्लाह, ॿिया सभु उन जा बाना आहिनि। ॿिनि सभिनी ते मुश्किलातूं आयूं। रब ते कॾहिं मुश्किल आई आहे? केरु चई सघे थो? आहे कंहिंमें जुरत जो चवे त अल्लाह ते बि कॾहिं नऊज़ बिल्लाह मुश्किल आई आहे? पैगंबरनि ते आई, अल्लाह जे रसूल ते मुश्किलातूं आयूं। सैयदना अली रज़ी अल्लाह ते मुश्किलातूं आयूं। पैगंबरनि ते, इब्राहिम अलैहिस्सलाम ते,
यूनुस अलैहिस्सलाम ते, अयूब अलैहिस्सलाम ते, ज़करिया अलैहिस्सलाम ते, पैगंबरनि ते मुश्किलातूं आई। छो त इंसान आहिनि, रब जा बाना आहिनि, पर अल्लाह ते कॾहिं मुश्किल कोन ईंदी। छो हू मुश्किल कुशा आहे, मुश्किलातूं दूर करण वारो आहे। ॾिसो क़ुर खोलियो, असांजा जेके दोस्त ते वेठा आहिनि उनखे बार बार चवंदासीं अल्लाह जा बानो ही क़ुर मजीद जेको तव्हांजे घर में रखियल आहे, मस्जिद में रखियल आहे, उनखे पढ़ो तर्जुमे सां। मुंहिंजे रब छा फरमायो? सोचियो अव्हांखे हिकिड़ो दोस्त ख़त लिखे, अंग्रेज़ी में हुजे, तव्हां अंग्रेज़ी नथा ॼाणो, छा कंदा? उहो ख़त खणी वेंदा के अहिड़े माण्हू वटि जेको अंग्रेज़ी ॼाणंदड़ हुजे। अदा ॿुधाए त मुंहिंजे दोस्त मूंखे छा लिखियो आहे। ईअं ई कंदो न, या ख़त खे चुमे कपिड़नि में वेड़े तव्हां रखी छॾींदो, ईअं थींदो? दोस्त जो ख़त अचे, छा तव्हां चुमे कपिड़े में वेड़े उनखे खिड़की में रखी छॾींदो? कॾहिं बि न। तव्हां उनखे पढ़ाईंदो। ही क़ुर अल्लाह जो न्यापो आहे पंहिंजे बाननि ॾांहुं। पढ़ो त रब्बुल आलमीन छा फरमायो आहे। दिल रोशन तॾहिं थींदी जॾहिं क़ुर पढ़ंदो। ऐं जॾहिं माण्हू क़ुर पढ़े थो, हैरान रहिजो वञे, अल्लाह हिकिड़ो ई दर ॾेखारियो आहे, उहो दर उनजो पंहिंजो आहे। के ॿिए पासे रब असांखे रवानो कोन कयो आहे। मिसाल तव्हांखे ॾींदो हलां, अयूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, बीमारियूं लॻी वयूं। बीमारी इंसान ते लॻंदी आहे, मुश्किल कुशा ते बीमारी कोन ईंदी आहे। अल्लाह इन ऐब खां पाक आहे। इहो ऐब आहे, कमज़ोरी आहे बीमारी लॻण। नऊज़ बिल्लाह, कॾहिं को चई सघे थो त अल्लाह खे बीमारी लॻी? सुञाणो पंहिंजे परवरदिगार खे। पैगंबर बि बीमार थिया आहिनि, छो त इंसान आहिनि। अयूब अलैहिस्सलाम बीमार थी पियो, बीमारियूं लॻी वयूं, औलाद गुज़ारे वियो। कंहिंखां दुआ घुरियाई? क़ुर खोलियो, व अयूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनिय ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। इंसानो वक़्त यादि करियो जॾहिं अयूब अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो, ऐं मुंहिंजा रब मूंखे तकलीफ़ पइती आहे, बीमारियूं लॻी वयूं आहिनि, मुंहिंजा रब सभिनी खां वधीक रहम करण वारो तूं आहीं। फस्तजबना लहू, अल्लाह ताला छा थो फरमाए? असां अयूब जी दुआ क़बूल करे वरिती। दुआऊं क़बूल बि केरु कंदो आहे? अल्लाह क़बूल कंदो आहे न। असां अयूब जी दुआ क़बूल कई, बीमारी मज़ा तंदुरुस्ती ॾिनी, उनखे उनजो आल औलाद वरी मोटाए ॾिनो। अल्लाह अकबर। वरी बि ॿियो औलाद पैदा थियो। रब्बुल आलमीन ईअं न त उहे मोयल जीअरा थी विया, ईअं न। रब्बुल आलमीन ॿियो औलाद अता कयो। अयूब अलैहिस्सलाम ते तकलीफ़ आई, रब्बुल आलमीन खे पुकारियाई। वरी खोलियो क़ुर, यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे। ॻोठ वारनि ते तबलीग करे पियो, ॻोठ वारनि कोन मञियो। ॾिसो पैगंबर बि तबलीगूं करे गुज़ारे विया, माण्हुनि नबियुनि खे बि कोन मञियो। जॾहिं दिलि सख़्त थी वञे, दिल ते मोहर लॻी वञे, पैगंबरनि जी ॻाल्हि बि माण्हुनि कोन सम्झी आहे। अल्लाह जे नबी फरमायो, मूंखे पैगंबर ॾेखारिया विया, हिकिड़ो पैगंबर ॾिठमि जंहिंसां गॾु हिकिड़ो उम्मती कोन। वही सोचो, एॾी बदनसीब क़ौम हुई, उन्हनि पैगंबरनि जी ॻाल्हि बि कोन मञी। एॾा बदनसीब त माण्हुनि पैगंबरनि जी ॻाल्हि खे बि ठुकरायो आहे। यूनुस अलैहिस्सलाम तबलीग कई, ॻोठ वारनि कोन मञियो। अञा अल्लाह जो हुकम कोन आयो, हिकिड़ी ख़ता थी वई यूनुस अलैहिस्सलाम खां, उन ॻोठ मञा निकिरी वियो, छॾे वियो ॻोठ वारनि खे। अल्लाह ताला नाराज़ थी वियो। अञा मुंहिंजो हुकम कोन आयो, मुंहिंजो बानू छो रवानो थी वियो? छाजे लाइ रवानो थी वियो? ॾिसो आहे पैगंबर, पर आहे अल्लाह जो बानू। हुकम कंहिंजो थो हले? मुंहिंजे परवरदिगार। छो यूनुस अलैहिस्सलाम वियो हलियो? अल्लाह ताला पंहिंजे
बाने ते आज़माइश आंदी, ॻोठां निकितो आहे, ॿेड़ी में चढ़ियो, अल्लाह जी कुदरत, ॿेड़ी अॻिते हली माना ॿुॾण लॻी, ॿेड़ी ॿुॾण लॻी, तूफ़ान अची वियो। मशवरो कंदा त हाणे छा कजे? मशवरो करे चवनि था त बाबा हाणे वज़न घटायो, वरना ॿेड़ी गर्क थी वेंदी। पर हाणे टपे केरु दरिया में? केरु चाहींदो त पाणी में टपी पवां? बुखा विझनि था। नालो निकितो यूनुस अलैहिस्सलाम। सम्झी वियो ॻाल्हि खे? त रब जे तरफ़ां आज़माइश अची वई। मूं अल्लाह जे हुकुम जो इंतज़ार कोन कयो, ॻोठ मां निकिरी वियो आहियां, आज़माइश अची वई। पर पैगंबर हो न, दरिया में टपी पियो। अल्लाह जी कुदरत, वॾी हिकिड़ी मच्छी, उहा यूनुस अलैहिस्सलाम खे गिड़काए वई। अॼु बि तव्हां ॾिसो समुंड जे अंदरि मच्छियूं केॾियूं आहिनि, 40-40 फुट डिघियूं, वज़न मणनि में न टननि में वज़न। हिन दौर जे अंदरि बि टननि जा टन उन्हनि जो वज़न आहे। असां जहिड़ा ख़बर केतिरा माण्हू हलिया वञनि उन जे अंदरि। हिन टपो ॾिनो, हिकिड़ी मच्छी जे पेट में पइजी वियो। अल्लाहु अकबर। सम्झी वियो त अल्लाह ताला मुंहिंजी आज़माइश कई आहे। हाणे केॾांहुं वञे वई? गौर करे मुस्लमानो, कंहिंखे पुकारे? तकलीफ़ अची वई। यूनुस अलैहिस्सलाम छा आदम अलैहिस्सलाम खे पुकारियो? अॻ में थी चुको। छा इब्राहिम अलैहिस्सलाम खे पुकारियई? छा इदरीस अलैहिस्सलाम खे पुकारियई? छा नूह अलैहिस्सलाम खे पुकारियई? न, कंहिंखे पुकारियई? पंहिंजे परवरदिगार खे। क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो त यूनुस अलैहिस्सलाम छा चयो? ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिन ज़ालिमीन। ऐ मुंहिंजा रब, तुंहिंजो को शरीक न आहे, को तुंहिंजो शरीक न आहे, तूं ई हक़ीक़ी माबूद आहीं। ऐं मुंहिंजा रब, मूं ज़ुल्म कयो आहे, मूं बेइंसाफ़ी कई आहे, छो जो तुंहिंजे हुकम खां सवाइ आउं ॻोठ मां निकिरी वियुसि। हाणे रब जे आॾो ॿाॾाए पियो, रब खां माफ़ी घुरे पियो। ऐं अल्लाह ताला वरी बड़ो महिरबान आहे, रहमान आहे, रहीम आहे। हुन दुआ क़बूल कई, मच्छी खे हुकुम ॾिनाई, मच्छी यूनुस अलैहिस्सलाम खे ॿाहिरि उछलाए छॾियो, फिटो करे छॾियो। वरी रब जो हुकुम थियो न, मच्छी कंहिंजे हुकुम जे तहत आहे? अल्लाह जो हुकुम हले थो न। जंहिं मच्छी गिड़कायो, उन ई साॻी मच्छी वरी यूनुस अलैहिस्सलाम खे पंहिंजे वात में ॿाहिरि कढी छॾियो। ऐं इहा रब जी अज़मत अञा जीअरो आहे। पर जॾहिं मच्छी जे पेट में हो, क़ुरान में अल्लाह ताला फरमाए थो फनादा फिज़्ज़ुलमात, ऊंधाइनि में, ऊंधाइनि जे अंदरि यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह खे पुकारियो। हिकिड़ी ऊंधा न, ऊंधाइयूं, घणियूं ऊंधाइयूं हुयूं। मच्छी जे पेट जी ऊंधा हिकु, पाणी जी ऊंधा ॿ, राति जी ऊंधा टे ऊंधाइयूं। उन्हनि जे अंदरि यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो, ऐं मुंहिंजा अल्लाह, तोखां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, मूं पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो आहे। अल्लाह दुआ ॿुधी। पर हिकिड़ो जुमिलो चयईं, अल्लाहु अकबर। क़ुरान में अॼु बि आयत आहे, गौर सां ॿुधिजो ॻोठ वारो, मुंहिंजे रब जी ताक़त छा आहे। फरमायाई फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौम युबअसून। जेकॾहिं यूनुस मच्छी जे पेट में मुंहिंजी तस्वीर बयान न करे हा, मूंखे न ॿाॾाए हा, त क़यामत ते ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहिया। इहा मुंहिंजे अल्लाह जी ताक़त। मूंखे जेकॾहिं न ॿाॾाए हा, क़यामत ते ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहिया। ॾिसो, पैगंबर आहे, अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजो अक़ीदो आहे हदीस जो, अल्लाह जी मखलूक में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह। यादि रखी छॾियो, अल्लाह जे बाननि में, अल्लाह जी मखलूक में सभ खां मथे अफ़ज़ल केरु आहे? अल्लाह जो प्यारो पैगंबर। पर जॾहिं जंग बदर लॻी, सुबुह जो जंग लॻण वारी आहे, मुस्लमाननि ऐं मके जे काफ़िरनि जे विच में, पाण सगोरा उन ई राति सॼी राति रोअंदा रहिया। छो? सोचो, छो रोअनि पिया? कंहिंजे यादो रोअनि पिया? इहो त ॿुधायो न।
पंहिंजे रब जे आॾो। ख़बर आहे त मदद करण वारो केरु आहे? मुंहिंजो परवरदिगार, मुंहिंजो ख़ालिक ऐं मुंहिंजो मालिक। अल्लाह जे नबी खे ॿिए खे कोन सॾियो। इहो फ़र्क़ु आहे बाने ऐं रब जो। बानू ॿाधाईंदो आहे, रब दुआ क़बूल कंदो आहे। रब कॾहिं ॿाधाईंदो कोन्हे, बानू ॿाधाईंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, इज़ तस्तगीसून रब्बकुम फस्तजाब लकुम। उहो वक़्तु यादि करियो मुस्लमानो, जॾहिं जंग बदर जे वक़्तु तव्हीं रब खे ॿाधाए रहिया हुआ, तव्हीं ॿाधाए रहिया हुआ। फस्तजाब लकुम, अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल करे वरिती। ऐं क़बूल कीअं कयई? आसमान मञा मलाइक मोकिलियाई, जिन मुसलमाननि जी मदद कई। हेॾां 313, होॾां 1000 शिकस्त खाई विया, 70 काफ़िर मरी विया, सहाबा बि विड़िया, पर मलाइक बि शामिल आहिनि। अल्लाह मदद कई। हीअ मुंहिंजो परवरदिगार। पैगंबरनि जिन खां दुआऊं घुरियूं ऐं क़ुरान में फरमायाई। सूरह फातिर जी आयत आहे, अल्लाह अकबर, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐं इंसानो, तव्हीं सभु रब जे आॾो मोहताज फ़क़ीर आहियो। सभु फ़क़ीर आहियो, सभु मोहताज आहियो अल्लाह जा। हिकिड़ो अल्लाह बेपरवाह आहे, उनखे कंहिंजी परवाह कोन्हे। सभु काफ़िर थी वञनि, अल्लाह जी अज़मत में कमी कोन थींदी। सभु मोमिन थी वञनि, अल्लाह जी अज़मत में इज़ाफ़ो कोन थींदो। उहो अॻे ई हमीद आहे, साराइल आहे। उहा गनी आहे, बेपरवाह आहे। फरमाई, तव्हीं सभु जा सभु इंसान रब जा ॾो मोहताज आहियो। पाण मोहताज आहियूं या कोन आहियूं? गौर करियो, मोहताजी पाण में आया कोन्हे। पैगंबर बि मोहताज रब जा हुआ कोन हुआ? ॾिसो, हिकिड़ी मोहताजी आहे बुख लॻण। पाण मां हर कंहिंखे मानी ज़रूरत आहे न। को हिकिड़ो आहे जेको चवे, डॉक्टर साहिबु मूं कॾहिं मानी कोन खाधी आहे, जीअरो हलां पियो, पाणी बि कोन पीतो अथव, ग़िज़ा मूं कोन वापराई आहे। हिकिड़ो आहे हली सघंदो? आहे जेको खाधे खां सवाइ, ताम खां सवाइ हली सघे? ऐं तव्हां छा पैगंबर बि मानी खाईंदा हुआ? सूरह कहफ़ खोलियो, मूसा अलैहिस्सलाम वञे पियो ख़दर अलैहिस्सलाम सां। उते चवनि था, उते बि थकावट जो इज़हार कनि था त हाणे पाण थकी पिया आहियूं। मच्छी बि पाण सां गॾु खणनि था। थकावट बि थिए थी, बुख बि लॻे थी, पर मुंहिंजो परवरदिगार थकावट खां बि पाक आहे, बुख खां बि पाक आहे। हू सॼी काइनात खे खाराए थो। वहुव युत्इमु वला युत्अम। क़ुरान में फरमायई, सभिनी खे खाराए थो, पर अल्लाह ख़ुदि जेको आहे खाधे खां पाक आहे। कॾहिं गौर करियो, ही पाण त इंसान आहियूं, महिनत करियूं था। ही पखी जेके उॾामनि पिया, तिन खे रोज़ी केरु थो ॾे? इन्हनि जो कहिड़ो दुकानु आहे? इन्हनि जी कहिड़ी ॿनी आहे? इन्हनि जो कहिड़ो कारोबार आहे? ॾिसो ही जीत हलनि पिया। माकोड़ी केतिरा जीत आहिनि, केरु रोज़ी ॾे थो? अल्लाह खां सवाइ को आहे? दुनिया में वॾे में वॾो सखी असांखे तजुर्बा थींदा आहिनि, वीचारा माली मदद कंदा आहिनि ग़रीबनि सां, मिसकिननि सां। पर हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो आहे जॾहिं चवंदा आहिनि, यार हाणे मुंहिंजी पोज़ीशन सही कोन्हे, अदा हेतिरा साल ॾिनमि, पर हाणे मूं में ताक़त कोन्हे। ईअं थींदो आहे न। तव्हां कंहिं दौलतमंद वञो, तमामु नेक माण्हू आहे, सुवाल कंदा, हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 3 दफ़ा, हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो तव्हांखे ॾिसी भॼण जी कोशिशि कंदो त मतां मूंखां घुरे न। ईअं आहे न। कहिड़ो बि इंसानु हुजे, नेठि बेज़ार थी पवंदो, पर क़ुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां। जेको चवे थो, जेको मूंखां नथो घुरे ते नाराज़ थियां। इन्नहु मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि। पाण सुगरा फरमाइनि था, जेको अल्लाह खां सुवाल नथो करे, अल्लाह खां नथो घुरे, रब उन ते कावड़जे थो। माण्हू सुवाल करण ते कावड़जनि था, अल्लाह सुवाल न करण ते कावड़जे थो। वही सोचो, माण्हू कावड़ बा त मूंखां सुवाल छो कयाई? पर अल्लाह चवे थो, अल्लाह जो नबी चवे थो, माण्हू जेकॾहिं अल्लाह खां सुवाल न करे, अल्लाह कावड़जे थो। बल्कि फरमाई हदीस के अंदर, अल्लाह ने भी फरमायो, इन्नल्लाह हय्युन करीम, बेशक अल्लाह वडी हया वारो, वरो सखिया, यस्तही मिन अब्दिही,
इज़ा रफ़ा यद इलैहि ऐं यरुद्दुहुमा सिफ़रा, जॾहिं बानू ॿई हथ खणंदो आहे दुआ लाइ, अल्लाह हया महसूस कंदो आहे जो बाने जा हथ ख़ाली मोटाए। छा रब जी इज़मत ॾिसो सही, असांजी हैसियत छा आहे छा असांजी हैसियत कंहिं न कम जा, पर रब जी अज़मत त ॾिसो, जॾहिं बानू हथ खणे थो दुआ जे लाइ, अल्लाह हया महसूस करे थो जो हथ ख़ाली मोटाए ॾिए थो। जॾहिं बि घुरो हुनखे ॾिए थो न। क़ुरान मां हदीस मां मिसाल आहिनि, अल्लाह ताला कहिड़े तरीक़े सां अता करे थो। क़ुरान मजीद में फरमाई सूरह अबस जे अंदर, फलयंजुरिल इंसानु इला तआमिहि अन्ना सबबनल मा सब्बा सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बा व इनबन व कज़बा व ज़ैतूनन व नख़ला व हदाइक गुलबा व फ़ाकिहतन व अब्बा मताअन लकुम व लिअनआमिकुम। अल्लाहु अकबर। फरमाई इंसान खे घुर्जे पंहिंजे खाधे ॾांहुं बि निहारे। असां करे ॾिठो थी, ॾींहं में 3 दफ़ा खाऊं था, खाई उथी हलिया वेंदा आहियूं। इहो कोन सोचींदा आहियूं त खारायो के, ॾिनो के मूंखे, हीउ मूंखे अनाज ॾियण वारो केरु आहे, हीउ अनाज पेट में पहुचाइण वारो केरु आहे। आउं डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे, अल्लाह ॾे पनाह, जॾहिं कंहिंखे गले जो कैंसर थींदो आहे न, खाधे वारी नाली जो हिकिड़ो गिराह छा पाणी जो फुड़ो हेठि कोन लहंदो, पाणी जो फुड़ो हेठि कोन लहंदो। ऐं कॾहिं कॾहिं वरी छा थींदो आहे, हमरा चङो भलो आहे, गुर्दा फेल थी विया, पोइ छा थींदो आहे, रत में यूरिया वधी वेंदो आहे, क्रेटिनिन वधी वेंदी आहे, जेकी कुझु खाईंदो उल्टी करे ॿाहे। पहिरीं त दिलि कोन चवंदी जाऊं खायां, पर जेकॾहिं खाईंदो ज़बरदस्ती उल्टी करे ॿाहे। अल्लाह जी महिरबानी आया कोन। तॾहिं आउं बार बार चवंदो आहियां, रब चटणी ॾे तॾहिं बि शुक्र करियो, लस्सी सां मानी खाराए तॾहिं बि शुक्र अदा करियो, रुखी मानी खाराए तॾहिं बि शुक्र अदा करियो। अल्लाह जो कसम, अहिड़ा माण्हू दुनिया में मौजूद आहिनि, अरब पती आहिनि, मानी नथा खाई सघनि, मिठाण नथा खाई सघनि, सणब नथा खाई सघनि, लूण नथा खाई सघनि। ही रब जी महिरबानी आहे। फरमाई पंहिंजे खाधे ॾांहुं निहारियो। अल्लाह ताला फरमाए थो, खाधो पैदा कीअं थियो, असां आसमान मथां मथां ककरनि मां पाणी नाज़िल कयोसीं, उन पाणी ज़मीन खे चीरे छॾियो, अंदरि पइजी वियो, ऐं पोइ उन मथां रब छा छा शयूं पैदा कयूं उन पाणी मथां। ॾिसो त सही अल्लाह जी अज़मत। ही वण के साए रंग जा आहिनि, के वरी ॻाढ़े रंग जा, के हैडे रंग जा, के वाङणाई रंग जा, के गुलाबी रंग जा। पाणी हिकिड़ो, गौर त करियो, पाणी हिकिड़ो, पर शयूं रब्बुल आलमीन केतिरियूं पैदा कयूं आहिनि, अलॻि अलॻि रंग जा गुल, पाणी हिकिड़े मज़ा, मेवा रब्बुल आलमीन पैदा कया, ज़ाइका अलॻि, को मिठो आहे, को खटो आहे, को खारो आहे, को फिको आहे। वही सोचो त सही, रब्बुल आलमीन छा छा शयूं पैदा कयूं आहिनि। तव्हीं जॾहिं छटियो था अनाज पंहिंजी ॿनी में, हिकिड़ो दाणो रब्बुल आलमीन केतिरा दाणा करे तव्हांखे मोटाए ॾिए थो, केतिरा दाणा करे। वही सोचियो, ज़मीन में रब ताक़त कहिड़ी रखी आहे। ही लाश पाण दफ़नाईंदा आहियूं न, कुझु अरसे खां पोइ सड़ी वेंदो आहे, हॾा बि ख़तमु थी वेंदा आहिनि, हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो आहे। ही ज़मीन में एॾी ताक़त आहे, लोह पूरियो केॾी सख़्तु शइ आहे, कुझु अरसे खां पोइ ॾिसंदा लोह खे बि ज़मीन खाई वेंदी, लोह खे बि ज़मीन खाई वेंदी। पर क़ुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार तां। ही हिकिड़ो अन्न जो दाणो कमज़ोर जॾहिं ज़मीन में पूरियो था, ज़मीन उनखे खाए कोन थी, बल्कि उनखे फाड़े उन मज़ा केतिरा दाणा तव्हांखे कढी ॾिए थी। इहो कंहिंजो फज़ल आहे, कंहिंजो करम आहे, मुंहिंजे परवरदिगार जो। फरमाई अल्लाह उन पाणी मज़ा तव्हांजे लाइ घाटा बाग पैदा कया, खजूर पैदा कई, ज़ैतून पैदा कया, अवां जे लाइ ताम पैदा कई, तव्हांजे जानवरनि जे लाइ चारो पैदा कई। जानवरनि जे लाइ चारो बि कंहिं पैदा कयो, अल्लाह ताला। कहिड़ी रब जी महिरबानी आहे। बल्कि क़ुरान में फरमाई इंसान खे घुर्जे पंहिंजे ढोरनि ॾांहुं बि निहारे। घर में बकरियूं बीठियूं आहिनि, ढगियूं आहिनि,
किथे ॾाचियूं बि आहिनि, मेहूं बि आहिनि। करे तव्हां गौर कयो त अल्लाह तव्हांखे खीर कीअं थो प्यारे। असीं लंघूं था कॾहिं बस में, गाॾी में, खोसकी जी शुगर मिल ॾिसी हमरा जो वात पटिजियो वञे। वञ हेॾी शुगर मिल, वाड़े इंसान तुंहिंजी ताक़त ऐं अक़ल। छो तूं कॾहिं कॾहिं ॾिसी थो, तुंहिंजे घर में बि कारखाना आहिनि पर कॾहिं तूं गौर कोन कयो। तुंहिंजे घर में बि कारखाना आहिनि, इन खां वॾा कारखाना आहिनि, तो कॾहिं गौर कोन कयो आहे। तुंहिंजे घर में बकरी बीठल आहे न, तूं छा करायो? घाह खाराई, केले जूं खलूं, अंबनि जूं खलूं, जेका शइ तूं बेकार समझी उनजे साम्हूं उछलाई थो, बदिले में खीर किथां थो अचे। क़ुरान में फरमाई सूरह नहल जे अंदरि, व इन लकुम फिल अनआमिल इब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फर्श व दम्मिल लबनन खालिसन साइगन लिश्शारिबीन। इंसानो तव्हांजे लाइ ढोरनि में बि सम्झाणी आहे, ढोरनि में बि इबरत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह तव्हांखे फरमाई नुस्कीकुम, असीं तव्हांखे खीर प्यारियूं था, को ॿियो कोन थो प्यारे। प्यारण वारा बि असां आहियूं। ऐं कीअं था प्यारियूं? अल्लाह फरमाए थो, हिकिड़े पासे उन ई जानवर जे पेट में छेण आहे, ॿिए पासे रत आहे, उन जे विचां तोखे निबार, निज, ख़ालिस, वणदड़ खीर प्यारियूं था। न छेण जी बदबू, न रत जी ॻाढ़ा आहे, न छेण जी बदबू, न रत जी ॻाढ़ाण, उन जे विचां निबार, निज, ख़ालिस खीर प्यारण वारो अल्लाह खां सवाइ को ॿियो आहे? फरमाई तव्हां सभु फ़क़ीर आहियो, सभु मोहताज आहियो। हाणे हींअर पाण मां को मानी खाईंदो न, कुझु कलाकनि खां पोइ करो खणंदो, जंग जे ख़्याल सां वेंदो। आहे या न? दुनिया में हिकिड़ो माण्हू आहे जेको जो जंग जे ख़्याल सां न वञे। तव्हां ॾिसो अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर हदीसनि जा किताब खोलियो, पान सगोरा बि जंग जे ख़्याल सां वेंदा हुआ, जंग जे ख़्याल सां वेंदा हुआ। कॾहिं कॾहिं नंढड़ो को सहाबी बर्तन गॾु खणंदो, थां खणंदो, पर पाण एतिरा हया वारा हुआ, साहबा चवनि था त पाण सगोरा जॾहिं क़ज़ाए हाजत लाइ वेंदा हुआ त अखियुनि खां ओझल थी वेंदा हुआ, नज़रनि खां ओझल थी वेंदा हुआ, मूंखे केरु बि न ॾिसे। एतिरी हया, केरु बि ॾिसण वारो न हुजे। बल्कि संदन हुकम आहे, जॾहिं वञे थो अहिड़े मैदान में क़ज़ाए हाजत लाइ, ओ जॾहिं ज़मीन जे वेझो थिए तॾहिं पंहिंजो कपिड़ो हटाए, तेसि ताईं मतां कंहिंजी नज़र न पइजी वञे। इहा मुंहिंजो प्यारो पैगंबर, जॾहिं ज़मीन जे वेझो थिए तॾहिं पंहिंजो कपिड़ो जिस्म खां हटाए, तेसि ताईं जिस्म खां कपिड़ो बि न हटाए। एतिरे क़दर पाण हया वारा हुआ। पर क़ज़ाए हाजत लाइ त विया न, बुख बि लॻंदी हुई, मानी बि खाईंदा हुआ, राति जो सुम्हंदा बि हुआ। पर क़ुर्बान वञे माण्हू पंहिंजे रब्बुल आलमीन तां, जंहिंखे न निंड आहे, निंड छा ओझराणी बि कोन्हे। आयतुल कुर्सी यादि आहे, ला ताख़ुज़ू सिनतुन वला नौम, रब खे न ओझराणी आहे न निंड। निंड त छा ओझराणी बि कोन्हे। जेकॾहिं काइनात जो रब सुम्ही पवे न, ही काइनात तबाह थी वञे। ही ड्राइवर गाॾी पियो हलाए न, तव्हां ॾिठो आहे, बाद औकात रुगो सेकंडनि जे लाइ झूठो आयो, गाॾी वञी खॾ में किरी वई, या साम्हूं ईंदड़ गाॾी खे टकर हणंदो, पाण बि मरंदो, ॿिया मारींदो। पर रब्बुल आलमीन खे ओझराणी बि कोन्हे। सॼी काइनात खे खाराए थो, पाण कोन थो खाए। ज़मीन आसमान खे संभाले थो, थकावट कोन्हे। ऐं अञा वॾी निशानी फरमायाई, वतवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत। इंसान पंहिंजे उन रब ते तवकुल ऐं भरोसो कर जेको कॾहिं कोन मरंदो, जिते मौत आई। दुनिया में कोई अहिड़ो आहे जिते मौत न अचे? जेके दुनिया में आहिनि, पाणी वेठा आहियूं न, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो, हिकिड़ो बि कोन हूंदो, हिकिड़ो दुनिया में कोन हूंदो। ही दुनिया सदियुनि खां हली अचे, किरोड़े अरबे खरबे माण्हू मरी विया, अञा अल्लाह तो बहितर ॼाणे केतिरा मरंदा, कॾहिं क़यामत ईंदी। पर क़ुरान में फरमाई, अल्लाह खे मौत न आहे, कॾहिं मौत न ईंदो। पैगंबरनि खे मौत आयो। ॾिसो अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम। सुलेमान अलैहिस्सलाम तव्हां ख़बर आहे,
हवा उन जे मातहत हुकुम कंदो, जानवरनि जूं ॿोलियूं सम्झे, जीतनि जूं ॿोलियूं सम्झे। हदीस में वाक़िया आहिनि, क़ुर में वाक़िया आहिनि, पर जिन बि कंट्रोल में हो। जिननि खां कमु वठंदो हो। हिकिड़े ॾींहुं जिननि खां कमु वठे पियो ऐं जिन कम में लॻा पिया आहिनि। सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठ करे बीठो आहे। उन दौरान मौत अची वियसि। हुननि खे ख़बर ई कोन पई। हाणे पैगंबर जॾहिं फौत बि थी वञे, ज़मीन उनजो जिस्म कोन खाईंदी आहे। यादि रखी छॾियो, ॿियनि जा जिस्म ॻरी वेंदा आहिनि, पैगंबरनि जा जिस्म अल्लाह जे नबी फरमायो रब हराम करे छॾियो आहे ज़मीन ते जो पैगंबरनि जा जिस्म खाए। जिस्म महफ़ूज़ रहंदा आहिनि। हाणे सुलेमान अलैहिस्सलाम लठ ते टेकियो बीठो आहे, पर साह कोन्हे, मौत अची वियो आहे। हू परियां जिन जेके कम कनि पिया, हू ॾिसनि पिया सुलेमान त असांखे निहारे पियो, लठ खणियो बीठो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, उन्हनि खे ख़बर कोन पई तव्हांजो लठ खे अची सुरहो लॻो, उॾो ई लॻी। लठ अंदरां भुरी वई, टुटी। सुलेमान अलैहिस्सलाम अची ज़मीन ते किरियो, तॾहिं जिन्हनि खे ख़बर पई सुलेमान त गुज़ारे वियो। अल्लाह अकबर, मौत अची वियो, पैगंबर पर मौत अची वियो। लेकिन अल्लाह ताला जी ज़ात मौत खां बि पाक आहे। कॾहिं वेही सोचियो, वॾे खां वॾो नेक माण्हू हुजे, बुज़ुर्ग हुजे, पर अहिड़ा टाइम बि हूंदा आहिनि जॾहिं तव्हां सां कोन मिलंदो। कॾहिं कॾहिं ॿिनि पर जो सुतल हूंदो आहे न, चवंदो साईं हींअर साईं आराम में आहे, हींअर साईं आराम में आहे, निंड ख़राब न कर। भला पहुची वञो रोज़ाने राति जो 2:30 बजे, बर्दाश्त कंदो? छितो अची थियो ई छा? रोज़ जी निंड थो ख़राब करी? हीअ को टाइम आहे? हीअ को टाइम आहे मिलण जो राति जो 2:30 बजे अची थो? भले शरीफ़ हुजे, नेक हुजे, नेठ हिकिड़े ॾींहुं दड़को ॾींदो, पुछड़ो तव्हां कंदो। आया न? तजुर्बो करे ॾिसो। मथां कंहिंखे शक हुजे, वञो कंहिंजे घर ते रोज़ाने 2:30 बजे, पोइ ख़बर वठो कहिड़ी तव्हां सां वेदन थो करे। पर अल्लाह, मुंहिंजे रब तां माण्हू क़ुर्बान, कहिड़ो टाइम आहे 24 कलाकनि में जो रब तव्हांजी दुआ न ॿुधे? आहे को टाइम? 2:30 बजे सदी, 3 बजे, 5 बजे, 24 कलाकनि में कंहिं बि घड़ी ते तुंहिंजो रब तुंहिंजी दुआ ॿुधण लाइ तयारु। बल्कि राति पोएं पहर त सॾे थो। पोयूं पहर जॾहिं शुरू थींदो आहे न, पाण सुगरा फरमाईंदा यंज़िलु रब्बुना तबारक व तआला कुल्ल लैलतिन इला समाइ दुनिया हीन यबका सुलुसुल लैलिल आखिर। पाण फरमाईंदा हर राति जॾहिं राति जो आख़िरी टियों हिसो बचंदो आहे, जेकर राति जा 3 हिसा कजनि, 2 हिसा गुज़री विया, आख़िरी हिसो जॾहिं बचंदो आहे, अल्लाह दुनियावी आसमान ते नाज़िल थींदो आहे। नाज़िल कीअं थो थिए? असांजी सम्झ खां मथे, असांजे दिमाग़ जी सोच खां मथे आहे। असांजो ईमान रब नाज़िल थिए थो। कीअं थो नाज़िल थिए? न अल्लाह ॿुधायो, न अल्लाह जो रसूल ॿुधायो, असांजो ईमान। असांजे अक़ल जी पहुच खां ॻाल्हि परे आहे। पोइ छा थो चवे? मई यदऊनी फस्तजीब लहू, केरु आहे जेको मूंखां दुआऊं घुरे उन जूं दुआऊं क़बूल करियां। मई यसालूनी फओतियहू, केरु आहे जेको मूंखां सुवाल करे उनजो सुवाल वरनायां। मई यस्तगफिरूनी फअगफिर लहू, केरु आहे जेको मूंखां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे ऐं उनजा गुनाह माफ़ करे छॾियां। रोज़ रब असांखे सॾे थो, असीं बिस्तरे में सुता पिया आहियूं। अहिड़ो को आहे? अहिड़ो को सखी दुनिया में आहे जेको रोज़ तव्हांखे सॾे, हलिया मुंहिंजे घर ते तोखे ॾियां? आहे कोड़ो सखी जेको रोज़ तव्हांखे सॾे? ही मुंहिंजो परवरदिगार आहे जेको रोज़ तव्हांखे पुकारे थो त मुंहिंजा बाना उथी मूंखां दुआऊं घुर, तुंहिंजी दुआऊं क़बूल करे। ऐं पोइ बि बदनसीब इंसान चवे अल्लाह मुंहिंजी ॿुधे नथो। इन्ना लिल्लाहि व इन्ना, अल्लाह मुंहिंजी ॿुधे नथो। कंहिं तोखे चयो? कंहिं तोखे चयो त मुंहिंजी अल्लाह दुआ नथो ॿुधे? हुन त पाण चयो आहे उदऊनी अस्तजिब लक, मूंखां दुआऊं घुरो, तव्हांजी दुआऊं क़बूल कंदुसि। हा, कॾहिं कॾहिं असीं सोचींदा आहियूं मुंहिंजी दुआ क़बूल कोन थी, पर ईअं कोन्हे। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह दुआ क़बूल कंदो आहे, पर उन जूं 3 सूरतूं आहिनि। इमाम बुखारी अल अदबुल मुफ़रद जे अंदरि हदीस आंदी आहे, अॼु गौर सां ॿुधिजो। दुआ क़बूल कंदो आहे पर सूरतूं 3 थींदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, रब फौरन दुआ क़बूल करे वठंदो आहे, फौरन। तव्हां अल्लाह जे प्यारे पैगंबर जुमे जो ख़ुतबो बि ॾिनो। तेसि ताईं हिकिड़ो माण्हू दाख़िल थियो, या रसूल अल्लाह
जानवर मरी विया, फसल सुकी विया, ॾुकार पइजी वियो आहे, बरसाति न पई वसे, अलाह खां दुआ घुरो अलाह मींहुं वसाए। पाण जुमे जो ख़ुतबो ॾियनि था, ख़ुतबो ॾींदे हथ खणनि था, अलाह अकबर, छो त बाना आहिनि न, बानू वरी बि हथ खणंदो, क़बूल करण वारो केरु आहे? अलाह ताला। हथ पंहिंजा खणनि था, रब खां दुआ घुरनि था। सहाबा चवंदा मस्जिद खां ॿाहिरि निकितासूं, उन वक़्तु मदीने जा आसमान ते को ककर कोन हो, ॿाहिरि निकितासूं बरसाति पई वसे, फौरन दुआ क़बूल कई। वरी अॻियूं जुमो आयो, रावी चवे थो उहो साॻियो माण्हू हो या ॿियो माण्हू, शक आहे। उन चयो अलाह जा रसूल, हाणे त माण्हू मरी विया, जानवर मरी विया, फसल तबाह थी विया, अलाह खां दुआ घुरो रब बरसाति बंदि करे। साहबा चवनि था आसमान सॼो ढके ॾियो। अलाह जे रसूल दुआ जे लाइ हथ खयां, हथ खणी रब खां दुआ घुरी, ठीक मदीने जे विचां आसमान में ककर फाटी विया, हिकिड़ा हिकिड़े पासे रवाना थी विया, ॿिया ॿिए पासे रवाना थी विया। जॾहिं ॿाहिरि निकितासूं असीं काड़े उस में हली रहियासीं। फौरन दुआ कॾहिं क़बूल करे थो। केतिरा दफ़ा असांखे तजुर्बो थियो आहे न, ज़िंदगी में तजुर्बो थियो हूंदो, दुआ रब खां घुरीसूं फौरन क़बूल। क़ुर में बि आहे, ज़करिया अलैहिस्सलाम अलाह खां पुट जी दुआ घुरी न, मुंहिंजा रब पोड़ो थी वियो आहियां, मूंखे को पुट अता फरमाए। अञा निमाज़ पढ़े पियो, मलाइक अची पए था, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलाम निस्मुहु यहया। ऐं ज़करिया असीं तोखे बिशारत ॾियूं था पुट जी, नालो बि पाण था रखूं, नालो हूंदो यहया। अलाह फौरन दुआ क़बूल करे वठे। कॾहिं ईअं थींदो आहे, पर कॾहिं वरी छा थींदो आहे, दुआ क़बूल थींदी आहे, सूरत बि आहे। उहा कहिड़ी? पाण सुगरा फरमाइनि था अलाह दुआ क़बूल कंदो आहे, पर सूरत कहिड़ी हूंदी आहे, अचण वारी का मुसीबत रब तव्हां खां टारे छॾींदो आहे। तोखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे पाण ते कहिड़ी मुसीबत अचे पई, ख़बर आहे कंहिंखे बि? सुभाणे छा थींदो, महीने खां पोइ छा थींदो, हफ़्ते खां पोइ छा थींदो, असांखे का ख़बर कोन्हे। अलाह मुसीबत टारे छॾे थो, इहा प्रभु जी महिरबानी आहे न। अचण वारी का मुसीबत टारे छॾींदो आहे, तव्हांखे ख़बर कोन्हे, एॾो तव्हांजो रब महिरबान आहे। या टी सूरत कहिड़ी? अलाह दुआ क़बूल करे थो, कहिड़ी सूरत में? क़यामत जे ॾींहं जे लाइ तव्हां जूं दुआऊं ज़ख़ीरो थी वेंदियूं। अलाह अकबर। उन ॾींहुं तुंहिंजी माउ हिकिड़ी नेकी कोन ॾींदी, बाबा नेकी कोन ॾींदो, दोस्त भॼी वेंदा, वला यसलो हमीमुन हमीमा, को दोस्त कंहिं दोस्त जी पुछा कोन कंदो। माउ पंहिंजे पुट खां भॼंदी, पीउ पंहिंजे पुट खां भॼंदो, दोस्त दोस्त खां भॼंदो। उन टाइम ते को नेकी तव्हांखे हिकिड़ी ॾियण लाइ तयारु कोन हूंदो। ईअं बि थींदो कंहिं माण्हू जूं नेकियूं ऐं गुनाह तोरिया विया, हिकिड़ो गुनाह ज़्यादा थियो, नेकियूं घटि थियूं, जहन्नम में वेंदो, जहन्नम में वेंदो, हिकिड़ो गुनाह ज़्यादा थी वियो। उन ॾींहं जे लाइ रब्बुल आलमीन तव्हां जूं दुआऊं ज़ख़ीरो करे छॾींदो, ज़ख़ीरो करे छॾींदो। अल्लाह अकबर। मूंखे ॿुधायो उहो ज़ख़ीरो केतिरो हूंदो, पाण खे ख़बर ई कोन्हे। तॾहिं साहबा जो अलाह जा रसूल, असीं ज़्यादा दुआऊं घुरंदासीं त पाण फरमाए अलाह बि ज़्यादा ॾींदो। अमीर जेकॾहिं ज़्यादा घुरंदा त रब बि ज़्यादा ॾींदो। तंहिं जे करे अलाह दुआ क़बूल करे थो। हा, हिकिड़े माण्हू जी दुआ क़बूल कोन थी पए, हदीस में ज़िक्र आहे, यादि करे छॾियो। उहो केरु आहे? हराम कमाइण वारो, खाइण वारो, उन जी दुआ क़बूल कोन थी पए। पाण चवंदा आहियूं न, यार दुआ घुरीसूं पर दुआ क़बूल कोन पई। जॾहिं तव्हां हराम पंहिंजे पेट में विझो था न, हराम खाओ था, रब तव्हांजी दुआऊं क़बूल कोन थो करे। हदीस सही मुस्लिम जी आहे। पाण सुगरा फरमाइनि था, हिकिड़े माण्हू जो ज़िक्र कनि था, पाण फरमाइनि था युतील सफ़र, हू डिघो सफ़र करे, पंहिंजे घरां निकितो आहे, सफ़र ते आहे। तव्हां ख़बर आहे मुसाफ़िर जी दुआ क़बूल पवंदी आहे, मुसाफ़िर जी दुआ क़बूल पवंदी आहे। हीअ आहे मुसाफ़िर, सफ़र ते आहे। अश अस अग़बर, पाण सुगरा फरमाईंदा वार उनजा खिंडरियल ऐं उन खां अलावा मथे में कपिड़नि ते धूड़ आहे। अश अस अग़बर, वार खिंडरियल ऐं जिस्म ते, चहिरे ते, मथे ते धूड़ आहे। जॾहिं तव्हां घणो सफ़र कंदा ईअं थींदो आहे न, वार खिंडरियल हूंदा आहिनि, कपिड़नि ते मिटी, मुंहं में मिटी, मथे जे वारनि में मिटी। हाणे हिन माण्हू जी हालत अहिड़ी आहे जो अलाह जी दुआ क़बूल करे। सफ़र में बि आहे, वारनि में मिटी अथसि, कपिड़नि ते मिटी आहे, वार खिंडरिया पिया आहिनि।
अहिड़ी हालत में जो रब दुआ क़बूल करे, पर पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह उनजी दुआ क़बूल नथो करे। हीअ हथ बि खणे थो, या मुद्दो यदह अल समा, ॿई हथ पंहिंजा आसमान न मथे खणे थो। मथे छो थो खणे? इहो यादि रखी छॾियो त अहल सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। उनजो इल्मु हर जाइ ते आहे, कुदरत हर जाइ ते आहे, ॾिसणु हर जाइ ते आहे, ॿुधणु हर जाइ ते आहे, इहातो हर जाइ ते आहे, लेकिन उनजी ज़ात किथे आहे? अर्श ते मुस्तवी आहे। तॾहिं हथ मथे खणे थो न। या मुद्दो यदई अल समा, आसमान ना पंहिंजा हथ खणी थो अल्लाह खां दुआ, या रब्बे या रब्बे, ऐं मुंहिंजा परवरदिगार, ऐं मुंहिंजा परवरदिगार। पर पाण सुगरा फरमाइनि था अल्लाह दुआ क़बूल नथो करे। छो? पाण फरमाए व मतअमुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हरामुन व गुज़िया बिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। पाण फरमाइनि था हिन जो खाधो बि हराम, पीतो बि हराम, जिस्म ते पातल कपिड़ा बि हराम, नंढपण खां परवरिश बि हराम ते थी, इन जी दुआ क़बूल कीअं थींदी? हराम खाइण वारे जी दुआ क़बूल न थींदी। यादि रखी छॾियो, हलाल रोज़ी खाओ, अल्लाह तव्हांजी दुआ क़बूल कर। बचो हराम खां। हाणे अहिड़ो रब जेको असांजूं दुआऊं क़बूल करे थो, चओ था त ॿुधे नथो, ईअं थी सघे थो? उनजो ॿुधणु छा आहे? तव्हांखे ॿुधायां मिसाल ॾेई। जेकॾहिं कारी राति हुजे, कारो पत्थर हुजे, उन ते कारे रंग जी माकोड़ी हलंदड़ हुजे। कारी राति, कारो पत्थर, कारे रंग जी माकोड़ी हलंदड़ आहे। रब्बुल आलमीन अर्श ते मुस्तवी आहे, पर माकोड़ी जे हलण जो आवाज़ बि ॿुधे पियो, उनजो आवाज़ ॿुधे पियो। उहो समी आहे, हर आवाज़ ॿुधण वारो आहे। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी, हिकु दफ़े आऊं माना हुजां घर जे अंदरि, पाण सगुरनि वटि हिकिड़ी औरत हली आई। औरत जेका आहे नालो अथसि खौला। उन सां उनजे मुड़ुस ज़िहार कयो। ज़िहार छा खे चइबो आहे थोरो सम्झाईंदो हलां। माण्हू कावड़ बि आहिनि ज़ाल खां, पोइ चवंदा आहिनि तूं मुंहिंजे लाइ जहिड़ी मुंहिंजी माउ आहे भेण, चवंदा आहिनि, अॼु बि चवंदा आहिनि मुंहिंजे लाइ जहिड़ी आई माउ आहे भेण। त उन ज़माने में बि चवंदा हुआ त तुंहिंजी पुठी मुंहिंजे लाइ ईअं आहे जी माउ जी पुठी। त उन ज़माने में किन माण्हू सोचियो त शायदि तलाक थी वई, माई हराम थी वई हमेशह लाइ। मुड़ुसु चयो तुंहिंजी पुठी मुंहिंजे लाइ ईअं आहे जी माउ जी पुठी, माना मां हराम थी वई। अञा क़ुर जो हुकुम नाज़िल कोन थियो। हीअ औरत हली आई, अल्लाह जा रसूल ऐं पोड़ी थी वई आहियां, मूंखे केतिरा ॿारड़ा बि आहिनि, हाणे पीढ़ी जे अंदरि मुंहिंजे मुड़ुसु मूंसां ज़िहार कयो आहे, मूंखे चयो अथसि तुंहिंजी पुठी ईअं आहे जीअं मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ जी पुठी। हाणे केॾां वञा, हाणे केॾां वञा? हिन पीढ़ी में हुन सोचियो तलाक थी वई, मुड़ुस ते हराम थी वियसि। सैयदा आयशा चवे थी आऊं कमरे अंदरि आहियां, हूअ अल्लाह जे नबी सां ॻाल्हाए पई ॿाहिरि अंगण में। कुझु आवाज़ ॿुधां पई, कुझु आवाज़ न पई ॿुधां, पर छा थी चवे? क़ुर्बान वञा तारीफ़ मुंहिंजे उन रब जी जेको सतनि आसमाननि खां मथे उन औरत जे आवाज़ खे ॿुधी वरिताई। रुगो ॿुधी कोन वरिताई, फ़ैसिलो बि ॾेई छॾियाई। क़द समी अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावुरकुमा। तहक़ीक़ अल्लाह उन औरत जी ॻाल्हि खे ॿुधी वरितो ऐं पैगंबर जेका तो वटि पंहिंजे मुड़ुस जी शिकायत करे रही हुई, अल्लाह वटि शिकायत करे रही हुई, तोसां बहस ऐं मुबाहिसो करे रही, अल्लाह वटि शिकायत पई कये, तोसां बहस मुबाहिसो पई कयाई पंहिंजे मुड़ुस जे बारे में। अल्लाह उन औरत जे आवाज़ खे ॿुधी वरितो। इहा मुंहिंजो रब फरमाई वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा। ही वण केतिरा आहिनि? आऊं जेकॾहिं चवां तव्हांजे ॻोठ में केतिरा वण आहिनि, को ॻणे सघे थो? वरी हिन में पन केतिरा आहिनि, को ॻणे वेंदो? दुनिया में खरबनि जी तादाद में वण आहिनि, हर वण में ख़बर केतिरा पन आहिनि, को इंसान ॻणे नथो सघे। जॾहिं तूफ़ान लॻंदो आहे ख़बर केतिरा वण किरंदा आहिनि, केतिरा पन उॾामी वेंदा आहिनि। पर रब्बुल आलमीन छा थो फरमाए? हीउ क़ुर आहे। अल्लाह फरमाए थो हिकिड़ो पन बि जेकॾहिं ज़मीन ते किरे थो, अल्लाह उनखे बि ॼाणे थो।
अहिड़ो इल्मु कंहिंजो आहे? हिकिड़ो पन बि जेकॾहिं करे हाणे उन रब खे छॾे असीं पाण जहिड़ा मोहताज उन्हनि खां दुआऊं घुरूं, शिरक आहे। ऐं यादि रखिजो, शिरक उहो गुनाह आहे जेको अल्लाह कॾहिं माफ़ न कंदो। असीं छो था एतिरी तौहीद बयानु करियूं, बार बार एतिरो तौहीद बयानु छो कंदा आहियूं? इन जे करे जो जेकॾहिं तौहीद न आहे, शिरक अची वियो तव्हांजे अक़ीदे जे अंदरि, अल्लाह ताला तव्हां जूं इबादतूं जेके आहिनि से तबाह करे छॾींदो। मुशरिक ते जन्नत हराम आहे, यादि रखी छॾियो। फरमाई क़ुरान जे अंदरि, इन्न अल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। सूरह निसा जे अंदरि अल्लाह उनखे कॾहिं कोन बख़्शींदो जे शिरक कयो, उन खां सवाइ जंहिंखे घुरे बख़्शे छॾे, भले ज़ानी हुजे, शराबी हुजे, व्याजखोर हुजे, आहे गुनाहगार, पर रब चाहे माफ़ करे छॾे। पर जेकॾहिं शिरक कंदे मरी वियो, हमेशा जहन्नम में रहंदो, कॾहिं जन्नत में कोन वेंदो। यादि रखी छॾियो मुस्लमानो, एॾो वॾो गुनाह आहे, रब कॾहिं कोन बख़्शींदो। ॾिसो शिरक जूं केतिरियूं सूरतूं आहिनि। अॼु असां वटि माण्हू अल्लाह खे छॾे वञी दरगाहनि ते दुआऊं घुरंदा आहिनि। बाबा छो वियो ई? ॾिसी ही नेक माण्हू आहिनि, नऊज़ बिल्लाह, अल्लाह असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी टारे कोन थो, हिननि जो वसीलो वठूं था, हिननि जो वसीलो वठूं था। ऐं पुछां थो, किथे रब क़ुरान में चयो आहे त आउं तव्हांजी दुआ कोन थो ॿुधां? जेसीं वसीलो न वठो आउं तव्हांजूं दुआऊं क़बूल कोन थो करियां, किथे क़ुरान में आहे? दलील पेश करियां, अल्लाह काफ़िर जी बि दुआ ॿुधे। काफ़िर दुश्मन आहे न रब जो, आया कोन्हे, उनजी दुआ बि क़बूल करे थो। उन कंहिंजो वास्तो वरितो, उन कंहिंजो वसीलो वरितो। हदीस सुनन नसाई जी ही दलील आहे। पाण सगुरनि जॾहिं मको फतह कयो 8 हिजरी में, मके में दाख़िल थिया त 4 काफ़िर अहिड़ा हुआ जिन जे बारे में ऑर्डर जारी कनि था ते बैतुल्लाह जे पर्दनि खे बि जेकॾहिं चंबड़ी पवनि, इन्हनि खे क़तल कजो। उन मां हिकिड़े जो नालो आहे इकरमा बिन अबी जहल। अबू जहल जो पुटु इकरमा, उनखे ख़बर पई त अल्लाह जे रसूल ऑर्डर जारी कयो आहे, भॼी निकितो, मके खां भॻो। हिकिड़ी ॿेड़ी वञी पई यमन, उन ॿेड़ी में सुवार थी वियो। अल्लाह जी कुदरत जॾहिं ॿेड़ी विच समुंड में पए थी त तूफ़ान अची वियो। तूफ़ान, ऐं चवंदो आहियां पाण बदीन वारनि खे ख़बर आहे तूफ़ान छा खे चइबो आहे। 1999 आयो न, यादि आहे छा हालत हुई? जेके नौजवान तॾहिं ख़बर कोन हूंदी, पर जेके 1999 में हुआ, वॾी उमिरि वारा समझदार, असां सोचियो त बदीन सुबुह ताईं गर्क थी वेंदी। 200 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवा। वही सोचियो एतिरी हवा हुजे ऐं को माण्हू नंढड़ी ॿेड़ी में वेठल हुजे, उनजी हालत छा थींदी? छा पाणी जी दहशत, छा हवा जी दहशत। हाणे ॿेड़ी में वेठा आहिनि, तूफ़ान अची वियो। ॿेड़ी हलाइण वारो जेको काफ़िर हो, पर उन जेको जुमिलो चयो, अल्लाह अकबर, उहो जुमिलो अहिड़ो आहे, ऐं यकीन सां चवां थो जंहिंखे अॼु केतिरा मुस्लमान सॾाइण वारा बि उन मुताबिक़ अमल नथा कनि। उन काफ़िर छा चयो? अख़लिसू फ़इन्न आलिहतकुम ला तुग़नी अनकुम वला शैआ। ऐं ॿेड़ी वारो, हिते हिकु अल्लाह खे ख़ालिस पुकारियो, हिते तव्हांजा ख़ुदा कमु कोन ईंदा, हिते तव्हांजा ख़ुदा कमु कोन ईंदा, हिकिड़े अल्लाह खे पुकारियो। आहे काफ़िर। हाणे इकरमा चवे थो, काफ़िरो त मुंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि आई, इहा साॻी ॻाल्हि त मोहम्मद रसूलुल्लाह सासम करे थो, जंहिंखां भॻो आहियां, त हिकु अल्लाह खे पुकारियो। चवे थो मूं अल्लाह खां दुआ घुरी। ॾिसो काफ़िर आहे, काफ़िर आहे, अल्लाह खां दुआ घुरे थो त मुंहिंजा रब तूफ़ान खे टार ऐं तुंहिंजे प्यारे पैगम्बर हथ ते वञी मुस्लमान थींदुसि। चवे थो मूं दुआ जे लाइ हथ खयां, अल्लाह तूफ़ान खे टारे छॾियो। अॼु अमेरिका में ताक़त कोन्हे, अॼु चाइना में ताक़त कोन्हे, सामूंडी तूफ़ान खे टारे। हिकिड़े काफ़िर अल्लाह खां दुआ घुरी, अल्लाह दुआ क़बूल कई, तूफ़ान टारे छॾियई। तूं कीअं थो चवीं रब बिना वसीलनि जे नथो ॿुधे? अल्लाह हुनजी ॿुधी वरिती। भई काफ़िर जी ॿुधाई न, ॿुधाई काफ़िर जी, उन कंहिंजो वास्तो वसीलो वरितो? अञा दलील, माकोड़ियूं, नंढड़ी अल्लाह जी मख़लूक़, ख़बर केतिरियूं माकोड़ियूं असां
पेरनि हेठां जेके आणे असां माना त उनखे लताड़े छॾियोसीं। पर माकोड़ी बि जॾहिं अल्लाह खां दुआ घुरे थी, अल्लाह ताला उनजी दुआ खे क़बूल करे थो। सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरु आहे, नुबूवत जो, माण्हू हली आया। सुलेमान अल्लाह खां दुआ करो त अल्लाह ताला मींहं वसाए, ॾुकार थी वियो। सुलेमान अलैहिस्सलाम साथियुनि खे वठी निकितो, पाण अॻियां पियो वञे, दोस्त पोयां आहे। हाणे सुलेमान अलैहिस्सलाम केरु आहे? पैगंबर आहे, पर जानवरनि जी ॿोली सम्झे, जीतनि जी ॿोली सम्झे, पखियुनि जी ॿोली सम्झे, जानवरनि जी बि सम्झे, जीतनि जी बि सम्झे, पखियुनि जी बि सम्झे। अलाह जी महिरबानी हुई। तो अॻियां वञे पियो, साथी पोयां अचनि पिया। हदीस या लफ़्ज़न फरा नमलतन मुस्तल्क़ियतन अला ज़ारिहा। सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ी माकोड़ी खे ॾिठो। माकोड़ी खे ॾिठाई त उहा ज़मीन ते लेटियल आहे, पुठी ज़मीन सां खुतल आहे ऐं टंगू आसमान ना मथे आहिनि। टंगू आसमान ना मथे आहिनि, पुठी ज़मीन सां खुतल आहे। हाणे अल्लाह खां दुआ पई घुरे, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना गिनन सुकिया। ऐ अल्लाह, असीं तुंहिंजी मख़लूक मां हिकिड़ी मख़लूक कयूं। ऐं रब असांखे बि तुंहिंजे मींहं जी, पाणी जी ज़रूरत आहे। माकोड़ी अल्लाह खां दुआ घुरी। कंहिंजो वास्तो आहे, कंहिंजो वसीलो आहे, कंहिंजो तुफ़ैल आहे, कंहिंजो मुहाबो आहे? अल्लाह दुआ क़बूल कई। सुलेमान अलैहिस्सलाम दुआ ॿुधी वरिती। साथियुनि खे छा चयाईं? इरजऊ फ़क़त सुक़ीतुम बिदावत ग़ैरिकुम। मोटी हलो, अल्लाह तव्हां खां अॻु में पंहिंजी ॿी मख़लूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे। अञा मोटिया बरसाति शुरू थी। ऐं पुछां थो, माकोड़ी कंहिंजो वास्तो वरितो? माकोड़ी कंहिंजो तुफ़ैल वरितो? अल्लाह अकबर। वेही सोचो, ही कुत्ती, कॾहिं गौर त कंदा करियो, ही सादा मिसाल आहिनि। ही कुत्ती तव्हांजे ॻोठ में बि हूंदी, 8 गुलर हूंदा, कंहिंजा 10 गुलर हूंदा। आउं पुछां थो, इन कुत्ती खे इहे 8 या 10 गुलर कंहिं ॾिना? अल्लाह खां सवाइ को ॾियण वारो आहे? कंहिं इन कुत्ती खे इहे 10 गुलर ॾिना या 8 गुलर ॾिना? ऐं मूंखे ॿुधायो, छा कुत्ती के दरगाह ते वई? के दरगाह ते वई? अॼु ताईं दरगाह ते इंसान खां सवाइ को ॿियो वियो आहे? ही हेॾी समूरी मख़लूक अल्लाह जी आहे। उनखे रोज़ी केरु थो ॾे? पखियुनि खे केरु थो ॾे? जीतनि खे केरु थो ॾे? जानवरनि खे केरु थो ॾे? अल्लाह खां सवाइ को आहे? पोइ जेको रब उन्हनि खे ॾे पियो, सो तोखे कोन ॾींदो? जेको रब उन्हनि खे रोज़ी ॾे पियो, सो तोखे रोज़ी कोन ॾींदो? तुंहिंजूं बीमारियूं दूर कोन कंदो? तोखे औलाद कोन ॾींदो? अल्लाह जा बाना यादि रखी छॾियो, शिरक उहो गुनाह आहे जेको रब कॾहिं माफ़ न कंदो। शिरक कंदे मरी वियो, हमेशह जहन्नम जे अंदरि, हमेशह जहन्नम जे अंदरि। मामूली गुनाह कोन्हे। क़ुरान में अल्लाह हिकु जॻह ते फरमायो, इन्नहु मन युशरिक बिल्लाह फ़क़द हरम अल्लाहु अलैहिल जन्नह। जे रब सां कंहिंखे शरीक कयो, अल्लाह उन ते जन्नत खे हराम करार ॾेई छॾियो। हिकिड़ो सादो मिसाल तव्हांखे सम्झाइण लाइ ॾियां थो, सिर्फ़ु सम्झाइण लाइ। माण्हू शादी कंदो आहे न, हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजी घरवारी नेक हुजे, शरीफ़ हुजे, दीनदार हुजे, वफ़ादार हुजे, आहे न? हाणे जेकॾहिं औरत वफ़ादार आहे, दीनदार आहे, पर जेकॾहिं उन में के नंढियूं नंढियूं ख़ामियूं आहिनि, कॾहिं मानी वक़्त ते कोन थी ठाहे, कॾहिं वरी तबियत जी तेज़ आहे, कावड़ जी पवे थी। हाणे मुड़ुसु इहे सभु कमज़ोरियूं बर्दाश्त कंदो, छो त मुंहिंजी घरवारी दीनदार आहे। पर जेकॾहिं सभु ख़ूबियूं हुजनि पर माई किरदार जी ख़राब हुजे, मुड़ुसु बर्दाश्त कंदो? कॾहिं कोन। छो त को बि मर्द ग़ैरत वारो पंहिंजी इज़त में ग़ैर खे शरीक कोन कंदो, पीउ खे बि शरीक कोन कंदो, भाउ खे बि शरीक कोन कंदो। त यादि रखी छॾियो, अल्लाह वॾो ग़ैरतमंद आहे। रब्बुल आलमीन पंहिंजी इबादत में ग़ैर खे शरीक करण लाइ तयारु न आहे।
कंहिं बि ग़ैर खे भले पैगंबर छो न हुजे, अल्लाह कंहिंखे बि शरीक अल्लाह तयारु न आहे। इबादत सिर्फ़ु न अकेले रब जी थींदी। मूंखे ॿुधायो, हा आख़िरी नुक़्तो ॿुधाईंदो हलां, इबादत अल्लाह जी, पर तरीक़ो कंहिंजो थींदो, इहो बि सोचण जी ॻाल्हि आहे। इबादत अल्लाह जी कबी अकेले जी, इबादत जो तरीक़ो कंहिंजो थींदो मुहम्मद रसूलुल्लाह। जुमो नमाज़ 2 रकात आहे न, 3 रकात पढ़ूं अल्लाह क़बूल कंदो कोन कंदो। हालांकि क़ुर ज़्यादा पढ़ंदासूं, रुकू कंदासूं, सजदा कंदासूं, अल्लाह जो ज़िक्र वधीक कंदासूं, पर इबादत क़बूल कोन थींदी, छो त मुंहिंजे प्यारे पैगंबर जो तरीक़ो। इबादत अल्लाह जी, तरीक़ो कंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह सां। तंहिंजे करे अल्लाह जे रसूल जे तरीक़े खां सवाइ जेकॾहिं के ॿिए तरीक़े खे अपनायोसीं, अल्लाह उहा इबादत क़बूल कोन कंदो। अल्लाह ताला खां दुआ करूं, अल्लाह ताला असांखे जेसीं दुनिया में ज़िंदा आहियूं तौहीद ऐं सुन्नत असांखे क़ाइमु रखे, असांखे तौहीद जी सम्झ अता फरमाए। अॼोको प्रोग्राम असांजे दोस्त मोहतरम मांझी ख़ान खोसो जे ॻोठ में जेको सो थी रहियो आहे, अल्लाह ताला संदसि ॻोठ खे, घर वारनि खे, पंहिंजे हिन घर खे आबाद रखे। जेके दोस्त हिते हली आया आहिनि, अल्लाह ताला सभिनी ते पंहिंजी रहमतनि जी पालोट फरमाए। रब्बुल आलमीन सभिनी खे दीन जो सही सम्झ अता फरमाए, दीन जी सही सम्झ, तकबर खां बचाए, हठ खां बचाए, वॾाई खां बचाए ऐं हक़ क़बूल करण जी रब्बुल आलमीन असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।